खिप्रो मां ख़बर ॾींदाल खिप्रो जे राजड़ हाउस में GDA MPA काज़ी शमसदीन राजड़ पारां खिप्रो जे सियासी समाजी अॻवाननि वापारियुनि सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि जे मान में इफ़्तार डिनर पार्टी ॾिनी वई, जंहिंमें GDA अॻवान MPA काज़ी शमसदीन राजड़ पारां ॾिनल इफ़्तार पार्टी में फंक्शनल लीग अॻवान हाजी खुदा बख्श दर्स, चिरागदीन हिंगोरजो, शौकत हिंगोरजो, हाजी खान मोहम्मद हिंगोरजो, इब्राहिम दर्स, बाबर जुनेजो, अली खान आरीसर, हाशिम राजड़ मंठार राजड़ किंगरी मोटर्स, गुल सिद्दीक पठान, मिस्री बोजदार, PTI अॻवान अली नवाज़ हिंगोरजो, खलीफ़ो वली मोहम्मद पौड़, समाजी अॻवान गुलाम अली राजड़, इकबाल राजड़ समेत सवन जी तइदाद में शहरियुनि इफ़्तार डिनर पार्टी में शिरकत कई, जॾहिं त अक़लियत बिरादरी पिणु वॾी तइदाद में शिरकत कई। इफ़्तार पार्टी में मुल्क जी ख़ुशहाली, सलामती ऐं तरक़ी जे लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।